जुडो मां ख़बर ईंदा हलो तो जुडो में स्टार पब्लिक स्कूल ऐं हिरा मॉडल स्कूल जे ॿारनि पारां स्वीडन में कुरान पाक जी बेहरमती खिलाफ जुडो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जंहिंमें अक्सा राजपूत, ज़हरा टालपुर, मीर गुल, अफनान, साजिद, इसरा, एहसान, उम्मे हबीबा, हलीमा ज़मान, हादिया मुनवर ॻाल्हाईंदे चयो त कुरान पाक असांजी रेड लाइन आहे। असां मौत क़बूल करे सघूं था पर कुरान पाक जी बेहरमती कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथा करे सघूं। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ ऐं वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ऐं इस्लामी मुल्कनि जी तंज़ीमुनि खे मुतालबो कंदे चयो त इन मामले खे बैनुल अक़वामी सतह जे प्लेटफॉर्म ऐं हर फोरम ते खयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।